तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। जरवार जे मोची मोहल्ला में ॿिनि भाइरनि जो ज़मीन जी विरासत सां झेड़ो। देर सां भाॼाई क़त्ल। तफ़सील मूजिबि जरवार जे मोची मोहल्ला में मोची बिरादरी जे ॿिनि भाइरनि जो ज़मीन जी विरासत सां घर में झेड़ो थी पियो। झेड़े में जवाबदार निज़ामुद्दीन मोचीअ फायर करे पंहिंजे वॾे भाउ इमामुद्दीन जी घरवारी मसमात सरदारा खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार भाॼे खे क़त्ल करण बाद फरार थी वियो। जरवार पुलिस इतला मिलंदे ई वाक़े वारे हंधि पहुची लाश खे पोस्टमार्टम कराइण लाइ सिविल अस्पताल मीरपुर माथेलो खणाए वई आहे। पावड़ मीरपुर माथेलो। What?